पावर मोड में कही थी ना। हेलो हेलो तो सभिनी खे प्रणाम। थोड़ी देर सत्संग 5 ॾींहं पूरा थिया अमृत वेले जा। अॼु शो ॾींहुं 5 ॾींहं तव्हां जेके सत्संग ॿुधिया अथव सभु कहाणियुनि सां गॾु ॿुधिया अथव। अॼु सत्संग यथार्थ वाणी। यथार्थ सम्झंदा जेकी शइ असांखे सत्य सां परिचय कराए, सच्ची जीवन घटना हुजे उनखे यथार्थ चइबो। हिकिड़ी मां लाइन चई वञा, तूं गार ॿुधजे, पंहिंजी तारीफ़ जो इंतज़ारु बिल्कुलु बि न कजे। इहा ई हिकिड़ी कला ते ज़हर खे अमृत ठाहिण वारी। अॼु इन ते ई सत्संग। असां ॾाढो जल्दी कंहिंजो कुझु अशब्द ॿुधंदा आहियूं त अंदर में ठेस ॾाढी जल्दी पहुची वेंदी आहे। तूं उन ॻाल्हि खे सम्झ। अगरि तोखे सुठो ॿुधणो अथई त उन जे लाइ तोखे इन दुनिया मां वञिणो पवंदो। कीअं? जंहिं ॾींहुं तुंहिंजो पगड़ियो हूंदे, तुंहिंजे फोटूअ ते जेॾीमहिल हार टंगाईंदा तेॾीमहिल चवंदा इहो माण्हू ॾाढो सुठो हुयो, ॾाढो भलो हुयो। जीवित माण्हूअ जी कोई प्रशंसा न कंदो आहे। जीवित माण्हूअ जी हर कोई शिकायत ई कंदो आहे। थी सघे थो जीवित माण्हूअ खां ईर्ष्या बि थी वञे, जीवित माण्हूअ सां नफ़रत बि थी वञे, पर सुठो अगरि थियणो अथई त उन जे लाइ तोखे शायदि इन दुनिया मां विदाई वठणी पवंदी त अहिड़ो सुठो छो थियणो आहे। हाणे 3-4 ॻाल्हियूं आहिनि जेकियूं असांखे सम्झणियूं खपनि पंहिंजे जीवन में। सभिनि खां पहिरीं ॻाल्हि, गाली गार, जेके असां गार चईंदा आहियूं, अशब्द। उन जो मतिलबु थींदई फ्री चिकित्सा, निशुल्क चिकित्सा। निशुल्क चिकित्सा सम्झणी, फ्रीअ में इलाज। गारीअ जो इलाज फ्री में। कोई बि तोखे गार ॾिए थो या अशब्द ॻाल्हाए थो, इहा तुंहिंजी समस्या बिल्कुलु बि कोन्हे। हो जेको तोखे गार ॾिए थो न, उहो पंहिंजे अंदर जो कष्ट तुंहिंजे मथां लाहे थो। हिन ॻाल्हि खे तूं सम्झ। जेको बि कंहिंखे अगरि कोई गार ॾिए थो न, उहो पंहिंजे अंदर जो कष्ट तुंहिंजे मथां हणे थो। हाणे निर्णय तुंहिंजे हथ में अथई कि उहो कष्ट तोखे पंहिंजे मथे ते बोझ वांगुरु रखिणो अथई कि उतां हलंदे थियणो अथई। निर्णय तुंहिंजे मथां अथई। अगरि तोखे लॻे थो कि न कोई बि मतिलबु कोन्हे ऐं इहा ॻाल्हि तोखे सम्झ में अचे थी कि इहा गार केवल उन जे अंदर जी जेकी बाहि आहे न उहा निकिरे थी, उनखे धन्यवाद कजांसीं। अगरि तोखे कोई गार ॾेई थो त इन ॻाल्हि खे सम्झो। अगरि कोई बि असांखे गार ॾिए त तूं पहिरियां 4-5 सेकेंड इहो अनुभव करे ॾिस। तोखे आनंद न अचे पंहिंजे जीवन में त तूं चए, मां जेको हिते चवनि में अनुभव सां चवनि, तोखे कोई बि गार ॾिए, तूं 5-7 मिंट शांतीअ सां बीह करे हिकिड़ी गहरी सांस वठ ऐं अंदरि मन ई मन उनखे धन्यवाद करीस कि अञा कढी वठ, अञा सुठो थियो तूं मूंखे पंहिंजे दुख जो भागीदार ठाहे
पर मूंखे इन में कोई बि इंट्रस्ट न आहे। मां पंहिंजी स्वेच्छा सां हलां थो पियो, मूंखे इन ॻाल्हि सां कोई मतिलबु नथो पए। पर हिते थिए छा थो, उल्टो असां कंहिंजो कुझु अशब्द ॿुधूं था, चढ़ी था पऊं, उनजो गलो दॿाइणो आहे, हिन महिल मारे फसाए खे या गारियूं ॾेई ॾेसि, तॾहिं थोरी शांती मिलंदी अंदरि खे। न तूं उनखे गार ॾींदे त तूं पंहिंजो अंदरि विचलित कंदी 100% चवे थो तूं उन सां अशब्द ॻाल्हाए ऐं तूं पंहिंजे घर वञ। जेॾी महिल शांतीअ सां वेहंदी तोखे उहा ॻाल्हि सताईंदे, हक़ बिना को गार ॾिनीमांसि उनखे या उनजे मथां हथु खयो। इहो अनुभव करे ॾिसजे। माण्हू हाज़िर जवाबु ॾेई छॾींदा आहिनि, तुरंत हाज़िर जवाबु ॾींदा आहिनि। इहो हाज़िर जवाबु ई असांखे मारींदो आहे। तूं थोरी सी देरि पाण खे होल्ड कर, थोरो बीह, थोरो सब्र कर, हिकिड़ी गहरी सांस वठि, उनखे धन्यवाद कर, उनखे इहो ई चइसि, मन में चओ न पंहिंजे कि भॻवान भली करे, तुंहिंजी भली करे, चङो थियो तूं बाहि कढी छॾे, मूंखे हिन सां कोई बि मतिलबु न आहे। ऐं हिते ई ॿी ॻाल्हि अचो, हे त थियो गार वारो सिलसिलो। हाणे असांखे हिन जग में सुठो थियण जो प्रमाण पत्र छो खपे? असां हिन जग में रहूं था, अंदर में चाह ॾाढी वॾी आहे कि मां माण्हुनि जी दिलनि में राज कयां, माण्हू मूंखे सुठो चवनि। मां चवां थो माण्हू चए न चए, तोखे पाण खे इहो सत्य ख़बर हुजणी खपे कि मां सही आहियां। तोखे पाण खे किथे बि साबित न करिणो आहे। मां चवां थो जेतिरा दफ़ा तूं पाण खे साबित कंदीअ न, ओतिरा दफ़ा तूं पंहिंजो शोषण पाण कंदीअ। 100% तूं चवां, तूं पंहिंजे पाण सां ई कूड़ थी करी पाण खे साबित करे। हर नंढी नंढी ॻाल्हि खे असां पाण खे साबित था कयूं। मां तव्हांखे पहिरियों बि चई चुको आहियां, नंढो सो घर में कोई कमु बि थो अची वञे, कंहिं ॾींहुं असां थोरी देरि सां उथियासीं, थोरी देरि सां उथंदा आहियूं न, राति जो मोबाइल हलाईंदा आहियूं, रील वील ॾिसंदा आहियूं, थोरी देरि सां उथियासीं त तूं ससु जे साम्हूं छा चवंदी आहे? ॿारु सुम्हे न पियो, परेशान थो करे, तंहिंजे करे देरि सां निंड आई। अरे तूं सॼो बोझ हुन ॿार जे मथां लाहे छॾियो। तूं इहो नथी चई सघीं कि मां मोबाइल थी हलायां पई। हिते बि नंढी सी ॻाल्हि में तूं कूड़ ॻाल्हाए छॾियो, पंहिंजो शोषण कराए छॾियो कि न मां ॿार खे संभालियां पई, तंहिंजे करे निंड न कई, देरि सां उथियमि। हिते तोखे छा सच ॻाल्हाइण में शर्म थो अचे पियो? माण्हू तोखे सुठो सम्झे कि तूं ॿार थी संभाली। इहो सुठो थियण जो प्रमाण पत्र तोखे छो खपे? तुंहिंजे अंदर खे त ख़बर आहे न, माण्हू कुझु बि सोचे, कुझु बि चए, कंहिंजे लाइ कुझु बि सम्झे, पंहिंजे पाण खे सभिनी खे ख़बर हूंदी आहे कि मां केरु आहियां, मां कीअं आहियां, मुंहिंजो व्यवहार कीअं आहे, ख़बर हूंदी आहे कि न हूंदी आहे? त इहो सुठो थियण जो प्रमाण पत्र छो? सुठो थियण लाइ त मां वरी ॿुधायमि न छा थियणो पवंदे। तोखे हिन दुनिया में वञिणो पवंदे, तॾहिं ई माण्हू तुंहिंजे लाइ कुझु सुठो ॻाल्हाए सघंदे। तुंहिंजे मरण खां पोइ तुंहिंजे जीअरे त हो जी न स्वार्थी थी वियो आहे, पैसा कमाए वरिता अथई वधीक, तंहिंजे करे मुंहुं नथो ॾिए, वॾो माण्हू थी वियो आहे, तोसां ईर्ष्या थी पवंदनि उन्हनि खे। ईअं थींदो आहे, इहे सचूं घटनाऊं आहिनि। ऐं उहो ई जंहिंजे लाइ तूं कल्ह ताईं गारियूं पियो ॾी, चई पियो स्वार्थी थी वियो, अॼु उहो मरी वियो। अॼु हुन जे फोटोअ ते माला चढ़ी हुई त तूं छा इन जहिड़ो कोई माण्हू ई न हुयो। असांजे हथनि में एॾो बढ़िया माण्हू निकिरी वियो, एॾो अजब जहिड़ो माण्हू असां विञाए छॾियोसीं पंहिंजे हथनि मां। हुनजे मरण खां पोइ तूं मरी वञे, तोखे सुठे जो प्रमाण पत्र खपई, उन प्रमाण पत्र खे तूं ॾिसी बि न सघंदे, ॿुधी बि न सघंदे, सम्झी बि न सघंदे, त अहिड़ो प्रमाण पत्र छो खपे? तोखे सुठो छो थियणो अथई? तूं जहिड़ी आहीं तहिड़ी नथी थी सघी। असां जेके आहियूं, वास्तविक जेके आहियूं, बनावटी नथो चवां पियो, मां अभिनय करण वारो नथो चवां, जेको असां सॼो ॾींहुं अभिनय कंदा आहियूं न, अलॻि अलॻि मुखौटा पाईंदा आहियूं माण्हुनि जे साम्हूं। 10 माण्हुनि सां मिलूं था त 15 मुखौटा था पाए छॾियूं पिया।
अहिड़ी स्थिति असांजी थी वई आहे, गुरू वटि अचूं त अलॻि, पंहिंजे घोट जे साम्हूं अलॻि, पंहिंजी घरवारी जे साम्हूं अलॻि, पंहिंजे ॿार जे साम्हूं अलॻि, घर में महिमान अचनि त उन जे साम्हूं अलॻि। तूं केतिरो मिठो ॻाल्हाईंदे सभिनि जे साम्हूं, रूम में वञी त उहे क्रोध थी कढी पए। छो एॾो बनावटी पंहिंजो जीवन? ऐं अगरि सुठो ॾिसणो थी त तोखे इहा दुनिया छॾणी पवंदी। छा छॾण लाइ तयारु आहीं? न, सुंदर जीवन आहे, बढ़िया जीवन आहे, इनखे सुठी तरह जीअणो आहे, अनुभव वठिणो आहे इन जीवन मां। परमात्मा इहो चाहियो आहे त तूं अनुभव वठ न। तूं छो थी वञे सुठो थियण जे चकर में? जेॾी महिल फोटूअ ते माला चढ़ी वेंदे, तोखे कहिड़ी ख़बर तुंहिंजे लाइ कोई सुठो थो ॻाल्हाए कि ग़लति थो ॻाल्हाए पियो? जीअं ई तुंहिंजे अंदरां उहो शिव निकितो, तुंहिंजे शरीर जी कोई बि वैल्यू आहे? तुंहिंजो शरीर कटे करे मां नालीअ में विझी अचां, उनजी कोई बि वैल्यू आहे? उहो शिव अंदर मां उॾामियो, तुंहिंजी शाइरी ख़तमु, तुंहिंजो अस्तित्व में कोई बि मतिलबु न आहे। तूं मिटी हुए, मिटी ई थी वेंदे, तूं बचन न। अलाए घणनि जन्मनि खां तूं मिटी थींदो आयो आहीं, हाणे बि मिटी थींदे। त इहो प्रमाण पत्र छो खपे? असां थोरो इन खां ॿाहिरि निकिरूं न, पंहिंजे जीवन में थोरी इन ज़हर खे हटाए करे अमृत जी खोज कयूं। बनावटी न, सुठो थियण जो प्रमाण पत्र न, कोई गार न। ऐं टी, हिकिड़ी लाइन अञा जेकी मां पाण तव्हांखे चवां थो, मां पंहिंजे भॻवान मां इहा ॻाल्हि ॿुधी आहे, असांजे साईं जन मां। तूं साक्षी बणिजी वञ, न प्रशंसा सां, न दुख सां। तुंहिंजो कोई बि मतिलबु न हुजणो खपे। प्रशंसा, स्तुति, लाभ, हानि, नफ़ो, फ़ाइदो, कंहिं बि शइ में तुंहिंजो समान प्रकार जो व्यवहार हुजे। मां चवां थो अॼु तोखे नुक़सान बि थियो, अॼु तोखे फ़ाइदो बि थियो, ॿिन्हिनि में तुंहिंजी समानता हिकु जहिड़ी आहे त तूं 100% साक्षी बणिजी सघीं थो पियो। ऐं सवाइ साक्षी बणिजे ॿियो कुझु हथ में ऑप्शन अथई न। तूं चई कि न मां कुझु करे वठंदमि, त मां चवां थो कुझु बि न करे सघंदी आहे। कंहिं कुझु करे सघिया आहिनि जंहिं जॻह में अची करे? कोई कंहिंजे लाइ कुझु न करे सघंदो, तूं पंहिंजे लाइ बि कुझु न करे सघंदी आहे। अगरि साक्षी भाव अंदर में न हूंदी त बसि हिकिड़ो ई इहो भाव अथई, साक्षी भाव, कि तूं ॾिस, केवल ॾिस तुंहिंजे जीवन में छा घटित थिए थो, तुंहिंजे जीवन में छा हले थो, कहिड़ी क्रिया थिए थी, तूं छा थी करी। बसि ईअं भित खे हिकिड़ो पेर ॾियो, हीअं लॻाए करे ॿिए हथ, ऐं ॾिस कि हो साक्षी भाव छा छा थो करे, ओ परमात्मा कहिड़ी कहिड़ी क्रिया थो करे पियो। तूं बसि उनखे ॾिस, ॾिसणो पवंदो, चाहे रोई करे ॾिस, चाहे खिली करे ॾिस, छोकी तुंहिंजी मर्ज़ीअ सां हिते कुझु बि थियणो कोन्हे, उन परमात्मा जी मर्ज़ीअ सां ई थियणो थिए। त साक्षी भाव अगरि तुमें अचे, दुख ऐं सुख में समांतर हुजी, त ही साक्षी भाव संभव अथई, त ही साक्षी भाव संभव अथई। हिकिड़ी अञा चौथी ॻाल्हि, इन्हनि टिनिनि ॻाल्हियुनि जो निचोड़, टिनिनि ॻाल्हियुनि जो निचोड़। तूं सुबुह ते अगरि कंहिं ॿिए जे मुख मां ॻाल्हि थी ॿुधी त हिकिड़े पेपर ते लिख। शाम थींदे थींदे कंहिंजे मुख मां पंहिंजे लाइ प्रशंसा सी ॾिसी पई न, उहो बि लिख, लिख उहो बि। गार खे तूं धन्यवाद करे हटाए छॾ, ऐं जेकी तुंहिंजी प्रशंसा आहे न, उनखे बि हिकिड़ो हवा जो झोको सम्झी करे हटाए छॾ। शाम जो घर अची इन्हनि ॿिन्हिनि कागरनि खे पढ़ी करे हथ जोड़े बाहि खे समर्पित करे छॾ। इहे ॿई कागर साड़े छॾ।
त ही तूं इन्हनि चइनिनि घटनाउनि सां गुज़री सघीं थी। ऐं जेको हिननि चइनिनि घटनाउनि मां गुज़रियो आहे उन ई असली जीवन जीतो आहे। तूं कुझु अहिड़ो जी कि ॿध पंहिंजे पेरनि में घुंघरू ऐं नचंदी रहो पूरे जग में, उत्साह मनाईंदी रहो, प्रेम कंदी रहो, सभिनी सां निवड़त सां हलंदी रहो, एॾी मौज कर तूं पंहिंजे जीवन में। कुझु अहिड़ो जीवन असली जीवन कि तोखे सुठो थियण लाइ इन जग मां वञिणो न पइजी वञे। असांखे सुठो थियण लाइ शायदि इन जग मां वञिणो पइजी वेंदो, अहिड़ो सुठो असांखे न थियणो। जेतिरा साह परमात्मा लिखिया आहिनि, छा उन खां हिकु साह वधीक खणंदीअ छा? न खणी सघंदी आहे। ओतिरा ई साह खणंदी जेतिरा परमात्मा तुंहिंजे लाइ ठाहिया आहिनि। जेॾी महिल उहो चाहे तुंहिंजे अंदर मां उन शिव खे उॾाए सघे थो, तोखे भनक बि न लॻंदे। हिते वेठे वेठे बि इहा घटना थी सघे थी। छा तोखे इन ॻाल्हि जो अंदाज़ो आहे त तूं इहे 4 ॻाल्हियूं पंहिंजे जीवन में अगरि अपनाई थी, हे पूरी तरह सां अनुभव थियल वारियूं ॻाल्हियूं अथई। जेको अनुभव थियो आहे मां उहो तव्हांखे ॿुधायां थो। निर्णय हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो। हे मुंहिंजो निर्णय जेको मां ॿुधायो, मां पंहिंजे सतगुरनि जे मुख मां इहा ॻाल्हि ॿुधी न कि हर परिस्थितीअ में, चाहे दुख हुजे चाहे सुख हुजे, कोई बि पीड़ा हुजे, चाहे तूं वटि हिकिड़ी टिकली बि न हुजनि, चाहे तूं वटि करोड़े रुपया बि हुजनि, तुंहिंजो जीवन समानांतर क्रिया में हलणो खपे। ये मुंहिंजे सतगुरनि जा वचन आहिनि जेके पूरी तरह सां मुंहिंजे अंदर में वेठल आहिनि। मां इन शइ खे स्वीकार कयां थो कि परमात्मा जेकी बि परिस्थिति मुंहिंजे लाइ ठाती आहे न, मूंखे हर परिस्थिति उनजी स्वीकार आहे। ऐं मां नचंदे खिलंदे खाईंदे इन परिस्थिति खे स्वीकार कंदो, चाहे सही हुजे चाहे ग़लति हुजे। छोकी मां अस्तित्व में जीअण वारो व्यक्ति आहियां। त मुंहिंजी अंदर जी आत्म इच्छा छा चवंदी कि जेके मुंहिंजा प्रेमी हुजनि उहे बि थोरो पंहिंजे अंतर आत्मा सां जीअनि, शाश्वत थी करे जीअनि, कुझु सत्य में जीअनि। न त जीवन त सॼो बनावटी आहे। सुठो थियणो अथई त मरी पओ, पंहिंजी फोटूअ खे माला चढ़वाए छॾ, पंहिंजे जीअरे सुठो ॿुधी वठंदी आहे। अहिड़ो सुठो असांखे न ॿुधणो आहे। असांखे सुठो पाण खे ख़बर हुजणी खपे कि मां छा आहियां। कंहिंजे बि साम्हूं पाण खे साबित न कर। ॾाढो वॾो गुनाह ते इहो पाण खे साबित कर। पाण खे साबित कंदे कंदे न तूं अंदरि वेठल पंहिंजे परमात्मा जो घुटो थी दॿाई। इन ॻाल्हि खे तूं यादि रखिजे। तुंहिंजे परमात्मा इहो तोखे न सेखारियो आहे जेको तूं पंहिंजे मुख मां कढी थी पई। जेको उन तोखे ॾिनो आहे न वरदान रूपी प्रसाद, तूं उनखे ग्रहण कयो थी न त पंहिंजे मुख मां कढ बि उहे ई ॻाल्हियूं। अन्यथा हे फालतू ॻाल्हियूं असां हेॾां होॾां जूं पछरियूं खणी करे, हिक ॿिए जूं बुरायूं खणी, निंदा खणी करे छा करे वरितोसीं? थोरी सी देरि जो रस, थोरी देरि जो रस आहे न। कंहिंजी अगरि बुराई ॿुधूं था उन में रस अचे थो, 10-15 मिंट जे लाइ रस न। उन खां पोइ तूं सत्संग ॿुधंदीअ त पाण खे ई अंदर में दोष नज़र ईंदो कि मां अहिड़ो ॿुधियो छो मां इहो किन पंहिंजे अंदर में विझी आयुमि, पंहिंजे मग़ज़ में विझी आयुमि। इहा शइ त मुंहिंजे लाइ कोन्हे। छोकी तूं सत्संग ते अची थी पई, तूं सत्संग ॿुधी थी, तूं उन जी त लॼ रख, उन सत्संग जी त लॼ रख। सत्संग छा आहे? हिकिड़ी वाणी न आहे, इहा हिकिड़ी जीवंत वाणी आहे। इन में बि साहु आहे पूरी तरह सां। इहा वाणी अमर आहे। इहा अॼु हले थी न, अॼु खां 100 साल पोइ बि तोखे इहा वाणी ईअं ई मिलंदी रहंदी। इन जो कॾहिं बि अंत थियणो न आहे।
त वाणी हमेशह कहिड़ी निकिरे, अहिड़ी निकिरे न कि जेकी अमर थी वञे। हिकिड़ो गुरु छा चईंदो पंहिंजे प्रेमनि मां कि जीवन जी त शाश्वत जीवन जी मौज सां जी, पंहिंजे पेरनि में न अदृश्य घुंघरू पाए छॾ, जेके कंहिंखे नज़र बि न अचनि, झूमजंदी रहो न पंहिंजी मस्तीअ में। कंहिं ॾिठो आहे तोखे, ॾिसे बि त कोई बुराई कोन्हे न, तोखे छा करिणो ज़माने सां, ऐं ज़माने खे ॾेखारे तूं छा ई करे वरितो अथई। तूं पंहिंजी मस्तीअ में मस्तु रहो, इहो ई असली जीवन अथई। इन ज़हर खां अमृत में प्रवेश करण जो इन खां वॾो कोई बि रस्तो थी न सघे। आख़िरी में सभिनी जे अंदरि वेठल परमात्मा